नाज़रीन असां ख़बर शेयर कंदासीं ठुल्ह खां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर सदाम हुसैन किनराणी जी। ठुल्ह सी सेक्शन थाणे जी हद ॻोठ शाह मुराद नूनारी में नूनारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में राति देर सां ज़मीन जे मामले ते झगड़ो थी पियो। धुरियुनि पारां हिक ॿिए ते अगराई जा इल्ज़ाम मिठल नूनारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अरबाब नूनारी असांजे घरनि मथां का करे फायरिंग कई, जंहिं ते असां ॿाहिरि निकितासीं त मुंहिंजे पीउ ते अरबाब हमलो करे ॾिनो, जेको पोड़ो ऐं ज़ईफ़ आहे। उनखे धक हयां, जंहिंखे बचाईंदे मुंहिंजे भाउ सिकंदर ऐं जान मोहम्मद खे बि धक हणी सख़्त ज़ख़्मी कयो वियो, जंहिं बाद असीं क़ुरान पाक जा वास्ता ॾेई जान छॾाईसीं। जंहिं बाद हिन ज़ख़्मियुनि खे थाणे सी सेक्शन खां लेटर वठी अस्पताल खणी विया रहिया हुआसीं त वरी ॿीहर का करे अरबाब मोर फ़हीम ऐं ख़ान मोहम्मद झेड़ो करे ॾिनो, जंहिंमें वरी ॿीहर असांखे कुटियो वियो ऐं ड्रामाई अंदाज़ सां पाण खे मामूली ज़ख़्मी करे असां मथां कूड़ी फ़रियाद दाख़िल कराई वई आहे। जॾहिं त अस्पताल वारा बि असां सां नाजाइज़ पैसा घुरी रहिया आहिनि ऐं धमकायो थो वञे त अव्हांखे सर्टिफिकेट न ॾींदासूं जेतिरे ताईं असांखे पैसा न ॾींदव। सो असां बस वारनि इदारनि खां घुर कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं SSP जलालाबाद खां घुर कई त नोटिस वठी असां सां थियल ज़ुल्म जो इज़ाफ़ो कयो वञे, जॾहिं त असां ग़रीब आहियूं, असांखे घर खां दरबदर कयो पियो वञे। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था, जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।